अस्सलाम वालेकुम नाज़रीन HR JDO न्यूज़ में आया वज़ीर उनड़ असांज मौजूद आहियूं शहीद अरसलानाबाद में जिते एक मीलाद जो बेहतरीन प्रोग्राम मुनक़िद किया वियो आहे। अली शहर उनड़ तरफ़ां अचो त साईं ॻाल्हि ॿोल था कयूं इन खां पुछूं था शहीद अरसलानाबाद जे ज़िंदगी जे बारे में उन खां पुछूं था जेको उन जवान पुटु जेको शहीद थी वियो उन बारे में उन खां वधीक तफ़सील पुछूं था। अच्छा ये जेको तव्हां शहीदनि जे यादि में मीलाद जो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे उन जे बारे में थोरा सां डिटेल ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा असांजे कुदरती असांजे इन शहीद अरसलानाबाद में असांजा 3 शहीद आहिनि। असांजो मुंहिंजा भाउ वॾो भाउ मुंहिंजो भाउ ख़ादिम हुसैन, उनखां नंढो मुंहिंजो भाउ तालिब हुसैन शहीद ऐं मुंहिंजो शहीद अरसलान। तो हिकिड़ो त हीअ असां प्रोग्राम कयो आहे उन्हनि जे हवाले सां। ॿियो असुल में ॿियो ॿी हिकिड़ी शइ तव्हां सां थी अरसलानाबाद जो मूं तव्हां पहिरीं ज़िक्र कयो। अरसलान मुंहिंजो औलाद हुयो, मुंहिंजो बचो हो। अरसलान जो मुंहिंजे घर में ॼमणु ऐं यकीन कयो पंहिंजे लाइ एज़ाज़ थो सम्झां ऐं पंहिंजे पाण खे दुनिया जो ख़ुशनसीब इंसाननि मां उहो उनजो जेतिरो बि साथ मूंसां हुयो पर उहे जेके 16 साल ज़िंदगी जा मूंसां गॾु गुज़ारे वियो उहे शायदि मुंहिंजी ज़िंदगी में त हिकिड़ो पल बि उन्हनि मां विसारणु मुंहिंजे लाइ पॉसिबल आहे ई कोन। पर हू जिन माण्हुनि खे मोहबतूं ॾेई वियो उहो 9th क्लास जो स्टूडेंट हो ऐं पंहिंजे माशाल्लाह पंहिंजे स्कूल में हुनजी जेका हूंदी हुई प्रोग्रेस उहा A1 छो जो हुनजी टीचर सां हुनजे स्कूल में उते जेके सालियाना स्कूल जा प्रोग्राम्स थींदा हुआ उन्हनि जी कंपेयरिंग अरसलान कंदो हो। 8 सालनि जी उमिरि में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चई त बाबा तव्हां माण्हुनि जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तव्हां ॼमो था, वॾा थियो था, शादियूं कयो था, ॿार ॼणियो था, उन्हनि जूं शादियूं करायो था, पंहिंजे लाइ कमायो था ऐं हिकिड़े ॾींहुं हलिया था वञो। जॾहिं हलिया था वञो 70 साल 60 साल 100 साल जियो था उनखां पोइ जॾहिं 8 ॾींहं यादि हुयो, 10 ॾींहं यादि हुयो, महीनो यादि हुयो, 2 महीना यादि, उनखां पोइ मां यादि ई कोन आहियो। हीअ कहिड़ी तव्हां क़िस्म जी छा? त पोइ मां चवंदुसि त यार हाणे हिन में मुंहिंजो त कोन्हे कोन्हे मां हिन में छा त मूंखे चवंदो मक़सदु सां जियो। तव्हांजो मक़सदु तव्हांखे हिन दुनिया में हमेशह ज़िंदा रखंदो ऐं मक़सद सां ई ज़िंदगी जेका न असुल इंसान जी ज़िंदगी हिन दुनिया खे छॾे वञण खां पोइ ई स्टार्ट थींदी आहे। त उहो इंसानु हिन दुनिया में छा करे वियो, छा जी वियो, तो अहिड़े ख़्यालनि जो माण्हू हो। माण्हू कॾहिं पेश आयो अरसलान जेका 2018 जी ज़ुल्हज वारी ईद सुबुह जो टाइम हो। जीअं ईद ते नमाज़ जे लाइ सभु तयारु थियासीं, हीअ तयारु थियो। नमाज़ अदा करण खां पोइ पंहिंजो के दोस्त हिन जा नवाब शाह रेंजर्स में हिन पढ़ंदा हुआ उहे दोस्तनि सां मिलण आया। पोइ वरी शाम जो असांजो प्रोग्राम हो त असां इस्लामाबाद में वियासीं अरसलान सां सभु। त मूंखे जी बाबा 2 कलाक बसि आऊं दोस्तनि सां थी मां मोटी थो अचां। मूंखां बसि ख़र्ची वठी ऐं मूंखां ईद मिली बसि दोस्तनि सां गॾु वियो। जॾहिं विया पिए त नवाब शाह खां वरी अमंगसी मोड़ आहे, हिन अमंगसी मोड़ वटि जेको आहे सो ओवर स्पीड या मोड़ जे करे गाॾी कंट्रोल खां निकिरी वई। पाण में 4 दोस्त हुआ। हज जी जंहिं ईद ते हू शहीद थियो उनखां अॻी ईद ते हज जी रमज़ान जी ईद ते असां ॻोठु आयासीं, रमज़ान जी नमाज़ अदा कईसीं पंहिंजे ॻोठ जी मस्जिद में पंहिंजनि सां गॾु। तो असां जॾहिं वापसी वञूं पिया त हीअ मूंसां गॾु गाॾी में वेठो। हिन मूंखां क्वेश्चन कयो त बाबा हीअ त जेके पंहिंजी फैमिली आहे हिन जी त ज़मीन केतिरी आहे न टोटल? त मूं हिन खे छो त मूंखे चईंदो ईअं पुछां थो त मुंहिंजो यार पंहिंजी त थोरी आहे पर सभिनी जे कज़न जी मिलाए करे 300-400 एकड़ थी वेंदी न। त मूंखे चईंदो मां हिकिड़े ॾींहुं इंशाअल्लाह हिते मॉडल सिटी ठाहींदुसि। अरसलान जे 40 खां पोइ असां हिते पुराणी मस्जिद हूंदी हुई। पुराणे दौर में कॾहिं ॻोठु हूंदो हो, पोइ वरी माइग्रेट पाकिस्तान जॾहिं ठहियो त उहो माण्हू माइग्रेट करे पोइ मस्जिद हूंदी हुई। उन मस्जिद में असां जुमे जी नमाज़ जी शुरूआति कईसीं। पोइ जंहिं जुमे ते असांजी जमात उन मस्जिद खां वधी वई उनखां पोइ असां हिते मस्जिद जे कम जो स्टार्ट कयो शहीद अरसलान मस्जिद अरसलान जे नाले सां। त मस्जिद जो हथु विधो मुंहिंजे पंहिंजनि जी अलाह जी इमाम बारगाह बि मदरसो बि मदरसतुल अरसलान मदरसो बि उते मदरसे में ॿार पढ़ंदा आहिनि। हिते मिस्किननि 2-3 ॻोठ आहिनि उनजा ॿार ईंदा आहिनि उहे पढ़ंदा आहिनि। अरसलान जे हवाले सां मुख़्तसर अञा कुझु शयूं तव्हांखे हिकिड़ी 2 शइ तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। तो अरसलान पंहिंजे स्कूल में जंहिं स्कूल में पढ़ंदो हो उनजे आउं वेंदो हुउसि त उनजी टीचर सां मूंखे तो अरसलान माशाअल्लाह 5 खां 7 लैंग्वेज उनखे ईंदियूं हुयूं। जापानीज़ ईंदीस, फ्रेंच ईंदीस, स्पेनिश ईंदीस, इंग्लिश माशाअल्लाह उनजी बहितरीनु हूंदी हुई। मूंखे उनजी टीचर मूंखे चयो त अदा मां अरसलान खे पर्सनली रिक्वेस्ट कयल आहे त अरसलान तूं क्लास में मूंसां इंग्लिश में तूं न ॻाल्हाईंदे। माशाअल्लाह मल्टी टैलेंट ॻाल्हासीं उनखे हर ख़ूबी खां। उन पंहिंजे भाइरनि सां, पंहिंजे भेनरुनि सां, पंहिंजे पीउ सां, पंहिंजे अमड़ सां, पंहिंजे पाड़े मुहले मिट हर उन पर इवन उन पखी पखण
ही ॿिलियूं जानवर रोडनि तां ॿिलियूं यकीन करे मां घर में खणी ईंदो हो। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त अल्लाह साईं करे अरसलानाबाद में बहितरीनु स्कूल हुजे, अरसलानाबाद में हॉस्पिटल हुजे, अरसलानाबाद में मदरसो हुजे। मदरसो त माशाअल्लाह आहे। मां पर्सनली रिक्वेस्ट कंदुसि सभिनी नौजवाननि खे पंहिंजे माउ पीउ जी इज़त कयो, पंहिंजे पीउ जी इज़त कयो। पंहिंजे मिट खां वधीक हिन दुनिया में कोई दोस्त कोन्हे को। सगरन लग ॻोठ हाजी निज़ामुद्दीन उन्नड़ में शहीद अरसलानाबाद में अली शेर उन्नड़, अमीर हुसैन उन्नड़, गुलशेर उन्नड़, दिलशेर उन्नड़, रियाज हुसैन उन्नड़ तरफां शहीद अरसलान उन्नड़, मरहूम हाजी अहमदुद्दीन उन्नड़, ज़ोजा हाजी अहमदुद्दीन उन्नड़, मरहूम खादिम हुसैन उन्नड़, मरहूम तालिब हुसैन उन्नड़ जी रूह खे इसाल सवाब पहुचाइण लाइ जलसा सीरतल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिणु पेश कई वई, जंहिंमें पीर अली अकबर शाह, पीर ज़ाकिरी टू, मौलाना अलादीन चन्ना, मौलाना ज़हूर अहमद मेमून, कारी फज़ल अल्लाह मेमून, कारी अब्दुल जब्बार चन्ना, कारी मोहम्मद आलिम चन्ना ऐं हाजी मुबीन अहमद उन्नड़ शिरकत कई। जॾहिं त क़ुरान ख़वानी पिणु कई वई ऐं आख़िर में मरहूमीन जी ईसाल सवाब लाइ दुआ घुरी वई ऐं ख़ैरात जी मानी तक़सीम कई वई। रिपोर्टर वज़ीर उन्नड़ सां गॾु अली जाफ़री सोलंगी, HRJDA न्यूज़, हैदराबाद।